بسم الله الرحمن الرحيم. قال المصنف رحمه الله ونفعنا بعلومه. سورة فاتحة الكتاب وتسمى القرآن لأنها مفتتحة ومبدأه فكأنها أصله ومنشأه، ولذلك تسمى أساسا، أو لأنها تشتمل على ما فيه من الثناء على الله عز وجل والتعبد بأمره ونهيه وبيان وعده ووعيده، أو على جملة معانيه من الحكم النظرية والأحكام العملية التي هي سلوك الطريق المستقيم والاطلاع على مراتب السعداء ومنازل الأشقياء. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. सूरत फ़ातिहत किताब, सूरत जी इज़ाफ़त फ़ातिहा जे तरफ़ इज़ाफ़त लामिया आहे, छो त मुज़ाफ़ ले न को मुज़ाफ़ जी जिन्स आहे, न को मुज़ाफ़ ले मुज़ाफ़ जे लाइ ज़र्फ़ थो बणिजे। ऐं अल किताब जे तरफ़ फ़ातिहा जी इज़ाफ़त इहा बि इज़ाफ़त लामिया आहे, छो त न को मुज़ाफ़ ले मुज़ाफ़ जी जिन्स आहे, न को मुज़ाफ़ ले मुज़ाफ़ जे लाइ ज़र्फ़ थो बणिजे। सूरत जूं लुग़वी मानाऊं टे लिखियूं अथनि। हिकिड़ी माना आहे त सूरत जेकॾहिं महमूज़ुल आइन आहे त पोइ इहो सूर शइ मां वरितल आहे, सूर शइ मां। सूर शइ यानी बक़ीयत शइ, छो त जीअं बक़ीयत शइ जो जुज़ हूंदी आहे, ईअं सूरत बि क़ुर जो जुज़ आहे। या त इहो महमूज़ुल आइन न आहे बल्कि अजवफ़ वावी आहे, त पोइ इहो वरितल आहे माख़ूज़ आहे सूरुल बलद मां। त जीअं सूरुल बलद सभिनी शहर जे शरीअ खे मुहीत हूंदी आहे, ऐं हीअ सूरत बि क़ुर जे आयतुनि खे छा आहे मुहीत आहे। या त ही मुनज़्ज़लुम मिन मनाज़िल, यानी हिन जी माना आहे मुनज़्ज़लुम मिनल मनाज़िल, छो त सूरत मुनज़्ज़लुम मिन मनाज़िल क़ुर आहे। ऐं हिन जी इस्तिलाही तारीफ़ इहा आहे त उहो टुकड़ो जेको मुस्तक़िल नालो बि रखे, उहो टुकड़ो जेको मुस्तक़िल नालो बि रखे, उनजो नालो हूंदो उहो तौक़ीफ़ी हूंदो, ऐं उहो घटि में घटि उन में टे आयतूं हुजनि। जीअं आयतुल कुर्सी आहे त उन में टे आयतूं कोन्हे, तंहिं करे हालांकि उहो वॾो आहे पर आयतुल कुर्सी वॾी आहे, पर उन में टे आयतूं कोन्हे, तंहिं करे उनखे सूरत कोन था चऊं, आयतुल कुर्सी था चऊं। इहा उनजी छा आहे इस्तिलाही तारीफ़ आहे। मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैह हितां सूर फ़ातिहा जो बहस पिया कनि, ऐं हिन तफ़सीर बेदावी में काज़ी साहिब रहमतुल्लाह अलैह टोटल सूर फ़ातिहा जा 14 नाला ज़िक्र कया आहिनि, जन मां अॼु 3 नालनि ते बहस आहे। हिकिड़ो नालो आहे फ़ातिहतुल किताब, ॿियो नालो आहे उम्मुल क़ुरान, टियों नालो आहे असासुल क़ुरान। फ़ातिहतुल किताब हिन खे छो था चऊं? फरमाई त लिअन्नहा मुफ़्ततहतुन, छो त इहा हिन जी इफ़्तिताह जी जाइ आहे। छो त जेकॾहिं मुफ़्ततहतुन इस्म ज़र्फ़ जो सीगो आहे त पोइ तर्जुमा थींदो इफ़्तिताह जी जा, या त इहा मस्दर मीमी आहे त पोइ थींदो, छो त तहक़ीक़ इहो हिन जो इफ़्तिताह आहे त पोइ ठहे कोन थी माना, त पोइ तर्जुमा कबो त हिते मुज़ाफ़ बाइस मज़ूफ़ आहे, त छो त तहक़ीक़ इहा क़ुर करीम जी सूरत इन जे इफ़्तिताह जो छा आहे बाइस आहे। या त इहा जेका आहे उहा इस्म मफ़ूल आहे, त पोइ उन मुताबिक़ माना कबी। ऐं इन जी मबदा आहे यानी इब्तिदा जी छा आहे जाइ आहे। ॿियो नालो हिन जो छा आहे उम्मुल क़ुरान। उम जी हिकिड़ी माना आहे असुल। मुसन्निफ़ फरमायो त फ़कअन्नहा असलुहु, पोइ ॼण के इहो क़ुर जो छा आहे असुल आहे। व मनशाउ, इन जी मनशा आहे। त पोइ मनशा जे लफ़्ज़ ते वरी हिकिड़ो एतिराज़ थिए थो, त मुसन्निफ़ थो चए त बाबा क़ुर जी सूरत फ़ातिहा मनशा आहे, त मनशा त चइबो आहे जन मां शयुनि जो सुदूर थिए, जन मां शयूं ॿियूं निकिरनि, जन मां शयूं ॿियूं निकिरनि, तंहिंजो मतिलबु आहे सूर फ़ातिहा मां क़ुर निकितो आहे, त माना मनशाउल क़ुर आहे, माना क़ुर सूर फ़ातिहा मां निकितो। त जवाबु ॾिबो त ईअं कोन्हे, मुसन्निफ़ ईअं कोन चयो त हक़ीक़तन मनशा आहे, बल्कि कअन्न यानी ॼण के हिन जी छा आहे मनशा आहे, यानी हिन जी एतिरी हैसियत थी वई आहे त क़ुर में जेके मज़ामीन आहिनि सभु हिन में पहिरियां ई मौजूदु आहिनि। वलिज़ालिक तुसम्मा असासन, इन करे जो असुल आहे तंहिं करे हिन जो नालो असासुल क़ुर बि रखियो वियो आहे। ऐं उम्मुल क़ुरान जो ॿियो वजह तस्मिया मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैह बयानु कयो त औ लिअन्नहा तश्तमिलु, छो त जीअं वलद ते मुश्तमिल हूंदी आहे, माउ जे अंदरि औलाद बि हूंदो आहे। बमाना माउ जी, त जी हिकिड़ी माना बमाना असुल बि आहे, हिकिड़ी माना असुल बि आहे, हिकिड़ी माना माउ बि आहे। त जीअं माउ औलाद ते मुश्तमिल हूंदी आहे, ईअं सूर फ़ातिहा बि चंद शयुनि ते मुश्तमिल आहे। पाण बयानु फरमाई लिअन्नहा तश्तमिलु अला मा फ़ी मिन अथ-सनाइ अला अल्लाह अज़्ज़ व जल, मिन अथ-सनाइ यानी मिन बयान वा, अल्लाह ताला जी सना, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम में, मालिक यौमिद्दीन में बि सना वा, व तअब्बुद बि अमरिही व नहयिही, उन जे अमर ते अमल करणु ऐं नही ते, यानी इबादत करणु छाजे करे, उन जे अमर जे करे ऐं उन जे नही जे करे।
जन जन कमनि खां ख़ुदा रोकियो आहे उन खां रुकजण बि इबादत आहे। त इबादत छाजे करे कई? हुनजे अमर जे करे कई ऐं हुनजे नहीं इया का नअबुदु व इया का नस्तईन। छो त इबादत तॾहिं थो करे जो हुनजे अमर खे मञे थो, गुनाह खां तॾहिं थो बचे जो हुनजे नहीं खे मञे थो त भाई ख़ुदा झलियो आहे मां कोन कंदुसि। ऐं इहा सूरह फातिहा छा ते मुश्तमिल आहे? ख़ुदा जे वाइदनि ते, यानी जेके जन्नत जूं ख़ुदा बिशारतूं ॾिनियूं, फरमाई त सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, उन्हनि ते जिन ख़ुदा छा कयो? इनाम कयो। त इहो ख़ुदा जो वाइदो आहे, इनाम ख़ुदा जी वॾी नेमत आहे। वईद जी गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन। या त इहा सूरह फातिहा समूरिन मानाउनि ते मुश्तमिल आहे, जेके इजमाल में क़ुर में तफ़सील बयानु थियल आहे न, उनजो सॼो हिन में ज़िक्र आहे। तफ़सील छा आहे त क़ुर में ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो आका में नज़री आहे ऐं ॿियो आका में अमली आहे। हिकिड़ा उहे हुकुम जन जो ताल्लुक़ अक़ीदे सां हुआ, हिकिड़ा उहे हुकुम जन जो ताल्लुक़ छा सां? अमल सां हुआ। हिकिड़ियूं अहिड़ियूं शयुनि जो ॼाणणु यकीन रखणु ज़रूरी आहे, उनखे अक़ीदो चइबो, ऐं जिन जो ॼाणण बि ज़रूरी आहे उन ते अमल करण जी, निमाज़ रोज़ो पहिरियां त मालूमात बि हुजे ऐं वरी उन ते अमल करे। पोइ फरमाए त इहे ॿई शयूं छाजो फ़ाइदो ॾींदियूं? अल्लती ते तुफ़ीद मुक़दर कढिबो, अल्लती हीअ, ऐं उहे आका में अमल नज़रिया अक़ीदे वारा हुकुम ऐं अमल वारा हुकुम जेके फ़ाइदो था ॾियनि। सुलूक तरीक़िल मुस्तक़ीम, सुलूक तरीक़िल मुस्तक़ीम माना तरीक़े मुस्तक़ीम ते हलण जो फ़ाइदो था ॾियनि। ॿियो कहिड़ो फ़ाइदो था ॾियनि? सौअदा जे मर्तबनि ते मुतला करण जो ऐं बदबख़्तनि जे मंज़िलुनि खां जे मथां मुतला करण जो फ़ाइदो था ॾियनि। सो बाज़ वरी उलमा चवंदा आहिनि त जेको इहो जुमिलो आहे अल्लती हीअ सुलूक तरीक़िल मुस्तक़ीम, इन जो जेको ताल्लुक़ आहे न मौलाना, इन जो ताल्लुक़ आहे अहकाम अमलिया सां, ऐं हिन जो ताल्लुक़ वल इत्तिला वला मरातिब सौदा जो ताल्लुक़ अहकाम नज़रिया सां आहे। माना हीअ जेको अहकाम नज़रिया जो फ़ाइदो इहो थींदो जो माण्हू सईदनि जे मर्तबनि ते मुतला थींदो ऐं बदबख़्तनि जे मंज़िलुनि ते मुतला थींदो, इत्तिला वारो थींदो। आकाम अमलिया जो इहो फ़ाइदो आहे जो तरीक़े मुस्तक़ीम ते हलंदो, पर इहो सही कोन्हे, छो त तरीक़े मुस्तक़ीम ते सिर्फ़ु माण्हू अमल जे ज़रिए कोन हलंदो, अक़ीदो सही हूंदो त पोइ अमल कारगर आहे। तंहिं करे इहो सॼो जेको जुमिलो आहे इहो ॿिन्ही सां ताल्लुक़ रखे थो। वाह खुदा वाना अल्हम्दुलिल्लाह।